बॉलीवुड जी बोल्ड ऐं वर्सटाइल मुसलमान अदाकारा हुमा कुरैशी चयो आहे त भारत में रहंदे कॾहिं हुन इहो महसूसु नाहे कयो त हू मुसलमान आहे ऐं ॿियनि शहरनि खां मुख़्तलिफ़ आहे। हुमा सलीम कुरैशी भारतीय अदाकारा, मॉडल ऐं प्रोड्यूसर आहे जंहिं हिंदी फिल्मुनि खां कैरियर शुरू कयो ऐं फिल्म फेयर अवार्ड्स लाइ पिणु नामज़द थी चुकी आहे। हिक इंटरव्यू में संदसि चवणु हो त बॉलीवुड बि भारत में ई आहे ऐं इते इहे सभु मसइला मौजूद आहिनि जेके ॿियनि मुल्कनि में आहिनि। बॉलीवुड अलॻि न आहे, उते बि पंहिंजा नवाज़ मौजूद आहिनि, पर उहे मामला हर हंधि आहिनि। ईअं बिल्कुलु न आहे त खेसि बॉलीवुड में ॾुखियाई पेश न आई हुजे, पर हुन खां कॾहिं ग़लति मुतालबा न कया विया। अॼु का औरत दिल्ली जे रोडनि ते वेंदी आहे त उन सां मसइला पेश ईंदा आहिनि। हुमा कुरैशी खे संदसि मख़सूस अंदाज़ ऐं ॾेख जे करे पसंदि कयो वेंदो आहे ऐं हू हिक क़ाबिल अदाकारा बि आहे। अदाकारा हुमा कुरैशी चयो त रुॻो अदाकाराउनि ते इहो दबाव नाहे रहंदो त इहे सुहिणियूं ऐं पुरकशिश रहनि। कॾहिं वज़न घटि करण जो सोचियो ई नाहे ऐं न ई वज़न घटाइण चाहियां थी। हुन एतिराफ़ कयो त OTT प्लेटफॉर्म्स जे मवाद में ख़राब ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे ऐं एतिराज़ जोगा मंज़र ॾेखारिया वेंदा आहिनि, पर इहे ॻाल्हियूं भारत में ॿुधियूं वञनि थियूं ऐं ॻाल्हायूं बि वञनि थियूं। अदाकारा हुमा कुरैशी जा सोशल मीडिया ते 7 मिलियन खां वधीक फॉलोअर्स आहिनि ऐं खुलियल नमूने मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हाईंदी आहे। हुमा कुरैशी गारियुनि ते ॿधल वेब सीरीज़ जी ॿोली ऐं एतिराज़ जोगनि मंज़रनि खे रंगीन करार ॾिनो, जंहिं ते इंटरव्यू कंदड़ बि हैरान थी वियो। हुन वधीक चयो त फिल्म इंडस्ट्री महफ़ूज़ जाइ आहे, हिते माण्हू खेसि कम जे करे सुञाणींदा आहिनि, नाले सां माण्हुनि जो मतिलबु न आहे। साणसि कॾहिं अहिड़ो को फ़र्क़ु नाहे कयो वियो। भारत में वधंदड़ इंतिहा पसंदी ते हुन चयो त अहिड़ा सवाल त सरकार खां ज़रूर थियण घुर्जनि ऐं हुकूमत खे इन्हनि जो जवाब ॾियणु घुर्जे। इन खां अॻु हुमा कुरैशी पंहिंजे वज़न ऐं जिस्मानी बीहक जे हवाले सां बि ॻाल्हाईंदी रही आहे त ख़ूबसूरतीअ जो मयार रुॻो वज़न घटि हुजण या भूरो हुजण खे सम्झो वञे थो, पर हू अहिड़ी शइ खे सपोर्ट नथी करे ऐं पंहिंजो वज़न न घटाईंदी।